नाज़रीन, बुलेटिन की शुरुआत में असां ख़बर शेयर कंदासीं। तहरीक इंसाफ़ जे असेंबलीअ में वापसि वञण वारी कोशिशुनि खे वॾो धकु रसियो आहे। वधीक 43 मेंबर्स जूं इस्तीफ़ाऊं मंज़ूर कयूं वयूं। बिल्कुल नाज़रीन, अवांखे अपडेट कयो त क़ौमी असेंबली जे स्पीकर राजा परवेज़ अशरफ तहरीक इंसाफ़ जे वधीक 43 मेंबर्स जूं इस्तीफ़ाऊं मंज़ूर करे वरितियूं आहिनि। अवांखे अपडेट कयूं त पीटीआई असेंबली में वापसि अचण जो फ़ैसिलो कयो हो ऐं 44 मेंबरनि इलेक्शन कमीशन में डी नोटिफाई न करण जी दरख़्वास्त कई हुई। तहरीक इंसाफ़ जे 122 मेंबर्स जूं हिन वक़्त ताईं इस्तीफ़ाऊं मंज़ूर थी चुकियूं आहिनि। अवांखे अपडेट कयूं त तहरीक इंसाफ़ जे असेंबली में वापसी वञण वारी कोशिशुनि खे नाकाम बणाए वियो आहे। वधीक 43 मेंबर्स जूं इस्तीफ़ाऊं मंज़ूर कयूं वयूं आहिनि। बिल्कुल नाज़रीन, अवांखे ॿुधायूं पिया वधीक 43 मेंबर्स जूं इस्तीफ़ाऊं मंज़ूर कयूं वयूं। पीटीआई असेंबली में वापसि अचण जो फ़ैसिलो कयो हो ऐं 44 मेंबर्स इलेक्शन कमीशन में डी नोटिफाई न करण जी दरख़्वास्त कई हुई। तहरीक इंसाफ़ जे 122 मेंबर्स जूं हिन वक़्त ताईं इस्तीफ़ाऊं मंज़ूर थी चुकियूं आहिनि। अपडेट कयूं पिया तहरीक इंसाफ़ जे असेंबली में वापसि वञण वारी कोशिशुनि खे वॾो धकु रसियो आहे। वधीक 43 मेंबर्स जूं इस्तीफ़ाऊं मंज़ूर कयूं वयूं आहिनि। बिल्कुल नाज़रीन, अवांखे ॿुधायूं त तहरीक इंसाफ़ जे असेंबली में वापसि वञण वारी कोशिशुनि खे वॾो धकु रसियो आहे। वधीक 43 मेंबर्स जूं इस्तीफ़ाऊं मंज़ूर कयूं वयूं आहिनि। क़ौमी असेंबली जे स्पीकर राजा परवेज़ अशरफ तहरीक इंसाफ़ जे वधीक 43 मेंबर्स जूं इस्तीफ़ाऊं मंज़ूर करे वरितियूं आहिनि। अवांखे अपडेट कयूं त पीटीआई असेंबली में वापसि अचण जो फ़ैसिलो कयो हो ऐं 44 मेंबरनि इलेक्शन कमीशन में डी नोटिफाई न करण जी दरख़्वास्त कई हुई। तहरीक इंसाफ़ जे 122 मेंबर्स जूं हिन वक़्त ताईं इस्तीफ़ाऊं मंज़ूर थी चुकियूं आहिनि। अवांखे अपडेट कयूं त तहरीक इंसाफ़ जे असेंबली में वापसि वञण वारी कोशिशुनि खे वॾो धकु रसियो आहे। वधीक 43 मेंबर्स जूं इस्तीफ़ाऊं मंज़ूर कयूं वयूं आहिनि। बिल्कुल नाज़रीन, अवांखे ॿुधायूं पिया तहरीक इंसाफ़ जे असेंबलीअ में वापसि वञण वारी कोशिशुनि खे वॾो धकु रसियो आहे। वधीक 43 मेंबर्स जूं इस्तीफ़ाऊं मंज़ूर कयूं वयूं। क़ौमी असेंबली जे स्पीकर राजा परवेज़ अशरफ तहरीक इंसाफ़ जे वधीक 43 मेंबर्स जूं इस्तीफ़ाऊं मंज़ूर करे वरितियूं आहिनि। अवांखे ॿुधायूं त पीटीआई असेंबलीअ में वापसि अचण जो फ़ैसिलो कयो हो ऐं 44 मेंबर्स इलेक्शन कमीशन में डी नोटिफाई न करण जी दरख़्वास्त कई हुई। तहरीक इंसाफ़ जे 122 मेंबर्स जूं हिन वक़्त ताईं इस्तीफ़ाऊं मंज़ूर थी चुकियूं आहिनि। अवांखे ॿुधायूं त क़ौमी असेंबली जे स्पीकर राजा परवेज़ अशरफ तहरीक इंसाफ़ जे वधीक 43 मेंबर्स जूं इस्तीफ़ाऊं मंज़ूर करे वरितियूं आहिनि। पीटीआई असेंबली में वापसि अचण जो फ़ैसिलो कयो हो ऐं 44 मेंबरनि इलेक्शन कमीशन में डी नोटिफाई न करण जी दरख़्वास्त कई हुई। इन हवाले सां वधीक तफ़सीलनि एसएस हलाइन ते मौजूद आहे इस्लामाबाद मां केटी न्यूज़ जो रिपोर्टर असद शर। जी असद, तफ़सीली जो जी बिल्कुल, पीटीआई जे मेंबरनि जो हिन वक़्तु क़ौमी असेंबली में मुकमिल तौर ते सफ़ायो थी वियो आहे। समूरनि मेंबरनि जूं जेके मुनहरिफ़ मेंबर आहिनि उन्हनि खां सवाइ जेके ॿिया पीटीआई जी क़यादत में बीठल हुआ उन्हनि समूरनि जूं इस्तीफ़ाऊं मंज़ूर थी वयूं आहिनि ऐं स्पीकर क़ौमी असेंबली राजा परवेज़ अशरफ पीटीआई जे जेको हिन वक़्तु ताईं 124 मेंबरनि जूं इस्तीफ़ाऊं मंज़ूर करे चुको आहे ऐं टोटल जेके मेंबर आहिनि उन्हनि जूं इस्तीफ़ाऊं मंज़ूर थी वयूं आहिनि। इन हवाले सां जेको ज़रियनि जो ॿुधाइणु आहे त पहिरें मरहले में 11 इस्तीफ़ाऊं मंज़ूर कयूं स्पीकर तरफ़ां, ॿिए मरहले में 35, टे मरहले में 35 ऐं जेके गुज़िरियल ॾींहुं इस्तीफ़ाऊं मंज़ूर कयूं आहिनि उन जो अघु 43 आहे ऐं टोटल अहिड़ी तरह 124 मेंबरनि जूं इस्तीफ़ाऊं मंज़ूर कयूं वयूं आहिनि ऐं हाणे पीटीआई जो को बि मेंबर असेंबली में न आहे सवाइ उन्हनि मेंबरनि जे जेके मुनहरिफ़ मेंबर हुआ या हुकूमत हिकिड़ी जेका आहे अपोज़िशन मेंबर जेको राजा रियाज़ आहे उन्हनि खां खसण जी हिकिड़ी कोशिशि कई पीटीआई वारनि त असीं 43 मेंबर वापसि अचणु चाहियूं था असेंबली में, पर हुकूमत उहा उन्हनि जी चाल खे वरी इस्तीफ़ाऊं मंज़ूर करे छॾियो आहे। हिन वक़्तु जेको इस्तीफ़ाउनि वारो जेको 43 आख़िरी इस्तीफ़ा मंज़ूर थियूं आहिनि उहो समूरो मामिलो हींअर इलेक्शन कमीशन में वटि वियल आहे त उहो उनखे डी नोटिफाई करे थी या उन मुतालिक़ को ॿियो फ़ैसिलो करे थी। आइनी तौर ते ऐं उसूली तौर ते इलेक्शन कमीशन समूरनि मेंबरनि खे डी नोटिफाई करण जी पाबंद आहे। जी, वॾी महिरबानी अपडेट करण लाइ असद शर।